الليل فتهجد به نافلة لك اللہ تعالی تہجد نماز کے تواں جے لا نفل قرار ॾिनो आहे तव्हां जे लाइ भले में भली नफ़ली इबादत रब कायनात तहज्जुद खे बणायो आहे जेके बि इबादतूं आहिनि फ़र्ज़ी निमाज़ूं आहिनि उन्हनि सभिनी खां बाद में अफ़ज़ल तरीन निमाज़ अफ़ज़ल तरीन इबादत जेका आहे उहा क़यामुल लैल आहे रात जो निमाज़ पढ़णु आहे तहज्जुद निमाज़ अहिड़ी शइ आहे जेका इंसान जी तक़दीरुनि खे तब्दील करे छॾींदी आहे तहज्जुद निमाज़ अहिड़ी ख़ैर बरकत वारी निमाज़ आहे जेका बाने जे सिरनि ते विलायत जा ताज पहिराईंदी आहे गुनाहनि खे मेटणु चाहियो था त तहज्जुद निमाज़ पढ़ो मख़लूक में इज़त वारा बणणु चाहियो था त तहज्जुद निमाज़ पढ़ो चेहरनि ते नूर चाहियो था त तहज्जुद निमाज़ पढ़ो जे मरण जे वक्त में कलमो ईमान चाहियो था त तहज्जुद निमाज़ पढ़ो जे अल्लाह ताला जो कुर्ब चाहियो था त तहज्जुद निमाज़ पढ़ो जे मदीने वारे साईं जी रज़ा चाहियो था त तहज्जुद निमाज़ पढ़ो क़यामत जे ॾियारे रसूलुल्लाह जे हथां जे कौसर जो प्यालो पीअण चाहियो था त तहज्जुद निमाज़ पढ़ो जे चाहियो था त जन्नत में सब खां आला मक़ाम हासिल कयूं त तहज्जुद निमाज़ पढ़ो तहज्जुद निमाज़ अहिड़ी शइ आहे जेको बुरनि खे भलो बनाईंदी आहे तहज्जुद निमाज़ भलारनि खे भलनि खां वधीक भलो बणाईंदी आहे हज़रत जुनैद बगदादी नव्वरल्लाहु मरक़दहु जन फरमाईंदा सय्यदु ताइफ़ आहे वलीयन में हिकिड़ो मक़ाम आहे जंहिंखे ताइफ़ा सॾिबो आहे जीअं गौस आहिनि कुतुब आहिनि अब्दाल आहिनि सभिनी खां मथां आहे ताइफ़ा जो मक़ाम सईदुना जुनैद बगदादी खे उन्हनि ताइफ़ा जो सरदार चयो वेंदो आहे फरमाईंदा त असांखे जेको कुझु मिलियो आहे अल्लाह ताला जो कुर्ब मिलियो मोहब्बत मिली दर्जो मिलियो विलायत मिली जो कुझु ज़िंदगी में मिलियो आहे सो तहज्जुद निमाज़ जी बरकत सां मिलियो मां जेतिरी तारीफ़ कयां न उहा मामूली आहे थोरी आहे तहज्जुद निमाज़ अञा वधीक आहे इहा इज़ाफ़ी निमाज़ आहे जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे मथां फ़र्ज़ कई वई हुई असांजे लाइ 5 निमाज़ूं फ़र्ज़ आहिनि न फज्र ज़ोहर मग़रिब इशा ऐं ज़हर असर इहे 5 निमाज़ूं असांजे मथां फ़र्ज़ आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे आक़ाइद हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते तहज्जुद निमाज़ रात जो फ़र्ज़ हूंदी हुई ज़रूर पढ़ंदा हुआ ऐं साईं करीम साहब खे एॾो शौक़ु हुयो तहज्जुद पढ़ण जो एतिरो शौक़ु हुयो जो सॼी राति मुसले ते पी तहज्जुद जा नफ़िल पढ़ंदा हुआ तां जो संदन जा कदम मुबारक वरमजी वेंदा हुआ सुजी वेंदा उन्हनि मां खून अतर निकिरी हलंदो हुयो सईदा तय्यबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीक़ा उम्मुल मोमिनीन मोमिननि जी अम्मा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अल्लाह ताला तव्हांखे एॾो शान ॾिनो आहे जो तव्हांजे सदके तव्हांजी उम्मत जे अॻियनि पोयनि खे अल्लाह बख़्शे माफ़ करे छॾियो तव्हां वरी बि एतिरो क़याम था कयो त साईं करीम फरमाया अल्लाह एतिरियूं महिरबानियूं कयूं आहिनि अफला अकूनु अब्दन शकूरा छा मां अल्लाह जो शुक्रगुज़ार बानो न बणिजा अल्लाह जो शुक्र न अदा कयां जे अल्लाह मूंखे एतिरियूं नेमतूं अता फरमायूं मन तहज्जुद निमाज़ अल्लाह जी नेमतुनि जे शुक्र अदायगी जो भले में भलो तरीक़ो आहे उहो साईं करीम जो क़याम जॾहिं डिघो थी वियो घणो क़याम थी वियो तो अल्लाह ताला कुरान जी पूरी सूरत नाज़िल फरमाई जैसे सूरह मुज़म्मिल सनीदा है ना अल्लाह ताला कुरान मजीद में पूरी सूरत हबीबन करीम जी ने डिघे क़यामत नाज़िल कई ते मुंहिंजा महबूब असां तो ते दीन नाज़िल कयोसीं तो ते कुरान नाज़िल कयोसीं इन जे करे न त तव्हां पंहिंजो पाण खे मुशक्क़त में विझी छॾियो पंहिंजो पाण खे तकलीफ़ में विझी छॾियो या अय्युहल मुज़म्मिल अल्लाह ताला वॾी मोहब्बत वारे अंदाज़ में नबी खे मुखातब थियो अहिड़ो सुहिणो अंदाज़ असां पंहिंजे महबूब के सरीदा वो प्यारा वो सोना वो जानी ये सरीदा आयो ना अल्लाह पंहिंजे हबीब के तो सरे रब फरमायो या अय्युहल मुज़म्मिल ओ चादर ओढ़े सुमण वारा महबूब बिल्लैल इल्ला कलीला रात जो थी तहज्जुद नमाज पढ़ पर थोड़ो थोड़ो क़याम कंदो कर घणो न निस्बहु अविन कुस्मिनो कलीला रात जो अध या उन खां कुछ घट हिस्सो क़याम कर तुझो घणो क़याम में बीहण अल्लाह रब्बुल इज्जत के बर्दाश्त न तो ते मां अल्लाह ताला इहो कसम न तो कया मां चाहे तो थोड़ो क़याम कर जे तो मोहम्मद करीम तकलीफ न पहुचे
समझो था साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी हदीस आहे हबीबन फरमायो सही मुस्लिम में लफ्ज़न अफज़लुस सलात बादल फरीदत सलातुल लैल फर्जी निमाज़ुन का बाद में जेका अफज़ल तरीन निमाज आहे सा तहज्जुद निमाज। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बकरी जे ॾुहण जेतिरो वक़्तु बकरी के ॾुहण में केतिरी देर लॻंदी आहे, अधु कलाक कोन लॻंदो आहे, 5 मिंट लॻंदा आहिनि। हिकिड़ो किलो खीर जो हुन मां निकिरंदो आहे, 5 मिंट 10 मिंट 5-7 मिंट लॻंदा आहिनि, 10 मिंट वॾा आहिनि। जेतिरो देर बकरी के ॾुहण में लॻंदो आहे नबी साईं फरमायो एतिरी देर तव्हांजे राति जो क़याम कयो, तहज्जुद निमाज़ पढ़ो, अल्लाह ताला वटि इहे बरकातूं दुनिया व माफ़िया दुनिया में जे बि शयूं आहिनि सोन हीरा चांदी लाल जवाहर दुनिया में जे बि नेमतूं आहिनि तन सभिनी खां वधीक अल्लाह वटि इहे बरकातूं राति सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो इन फिल लैली लसाअतन छाजे लाइ तहज्जुद नमाज़ एॾी भली आहे। साईं फरमायो इन फिल लैली लसाअतन ला युवाफिकुहा अब्दुल मुस्लिमुन यसअलुल्लाह खैरम मिन अमरि दुनिया वल आखिरह। राति जे पोयनि पहरनि में हिकिड़ी अहिड़ी घड़ी आहे जो उन वक़्त में अल्लाह जो को बानो जॾहिं बि अल्लाह खां को दुनिया या आख़िरत जे बारे में कहिड़ो बि ख़ैर जो सुवाल कंदो आहे इल्ला आताहु इयाहु जो कुझु घुरंदो आहे अल्लाह हुनखे अता करे छॾींदो। इहा घड़ी उनखे मिलंदी जो तहज्जुद पढ़ंदो न। तहज्जुद जी मुनाजात तव्हांजे तक़दीरुनि खे तब्दील करे छॾींदी। भलो वक़्तु आहे इहो। ऐं साईं करीम फरमायो ज़ालिका कुल्ल लैलतिन इहा घड़ी हर राति में आहे, ईअं न त लैलतुल क़द्र में आहे रमज़ान जी रातियुनि में इहा भलाई मिलंदी या साईं मुंहिंजा ईद जी राति जुमे जी राति न, हर राति में अल्लाह जी रहमत मिलंदी आहे। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अलैकुम बिक़ियामिल लैल पंहिंजे मथां तहज्जुद निमाज़ खे लाज़िम करे वठो। हज़रत सैयदना अबू उमामा बाहिली रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत करे सुनन तिरमिज़ी जा लफ़्ज़ आहिनि त अलैकुम बिक़ियामिल लैल पंहिंजे मथां तहज्जुद निमाज़ लाज़िम करार करे छॾियो, लाज़िम करे छॾियो फ़इन्नहु दब्बुस सालिहीन क़ब्लकुम छो त इहो तव्हां खां अॻियनि सालिह बाननि जो तरीक़ो आहे व क़ुर्बतुन इला रब्बिकुम ऐं इहो अल्लाह ताला जे तव्हांजे पालणहार जे क़ुर्ब हासिल करण जो बहितरीन तरीक़ो आहे। भलो तरीक़ो हर को माण्हू दुआ थो करे मुंहिंजा मौला पंहिंजो क़ुर्ब नसीब कर, पंहिंजी मोहब्बत नसीब कर, पंहिंजो इश्क़ मोहब्बत नसीब कर। अल्लाह जो हबीब तो फरमाए अल्लाह जो क़ुर्ब चाहियो था त तहज्जुद नमाज़ पढ़ो। ऐं वॾी ॻाल्हि त व मग़फ़िरतुल लिस्सय्यात ऐं तहज्जुद नमाज़ तव्हांजे गुनाहनि खे मेटे छॾींदो आहे, गुनाहनि खे ख़तमु करे छॾींदो आहे। वरी जेका बाक़ी ज़िंदगी आहे व मनहादुन अनिल इस्म ऐं तव्हांखे बाक़ी ज़िंदगी में गुनाहनि खां रोकींदी। तहज्जुद नमाज़ तव्हां ॾींहं जो को गुनाह जो इरादो कंदो न दिलि में ख़्याल पैदा थींदो आहे, शैतान आहे विसविसो थो विझे, नफ़्स आहे ख़्वाहिश थो करे, तहज्जुद नमाज़ पढ़ण वारे खे इहो तहज्जुद नमाज़ रोकींदो। हाणे हेॾे न वञ, हाणे गुनाह न कर, हे बेहयाई अथई, हे बदकिरदारी अथई, एॾे नज़र न खण, इहा दुनिया परस्ती आहे, इहा बेहयाई आहे, इहा अल्लाह जी बेफ़रमानी। तहज्जुद रोके तोखे अल्लाह जे क़रीब करे छॾींदो। सुभान अल्लाह। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो निअमर रजुल अब्दुल्लाह लौ कान युसल्ली मिनल लैल अल्लाह जो बानो ॾाढो भलो आहे जेको हर वक़्तु राति जे क़याम जे लाइ इंतज़ार में रहंदो आहे, जेको राति जो क़याम कंदो आहे, तहज्जुद नमाज़ पढ़ंदो आहे, इहो अल्लाह जो बानो ॾाढो भलो आहे। मुंहिंजा दोस्तो तहज्जुद नमाज़ पढ़ो, पंहिंजे मथां लाज़िम करार ॾेई छॾियो। मदीने वारे साईं फरमायो सलासतुन युहिब्बुहुमुल्लाहु अल्लाह ताला टिन बाननि सां मोहब्बत फरमाईंदो आहे, टिन बाननि सां अल्लाह इश्क रखंदो आहे, अल्लाह मोहब्बत रखंदो आहे। इश्क जो लफ़्ज़ अल्लाह सां मनसूब न कजे, अल्लाह ताला मोहब्बत फरमाईंदो आहे टिन बाननि सां। हिकिड़ो रजुलुन अता क़ौमन फसअलहुम बिल्लाह हिकिड़ो माण्हू आहे जेको माण्हुनि खां घुरण जे बजाए लम यसअलहुम बिनसबिन बैनहुम माण्हुनि खां पंहिंजे नसब जे ज़रिए या पंहिंजी ज़ात जी ॼाणाए नथो घुरे। माण्हुनि खे चयो बाबा मां फिलाणी ज़ात वारो आहियां, मुंहिंजो सुवाल क़बूल कयो, महिरबानी कयो, मूंसां हीअ ख़ैर ख़्वाही कयो, भलाई कयो। माण्हुनि खां सुवाल करे पंहिंजे नसब पंहिंजी ज़ात पंहिंजे इल्म पंहिंजी हैसियत ॾेखारे न, बल्कि उहो अल्लाह खां सुवाल थो करे रब तूं करम फरमा या अल्लाह जे नाले सां घुरे थो। मदीने वारे साईं फरमायो इन माण्हू खे अल्लाह पसंदि फरमाईंदो आहे। व रजुलुन क़ाम मिनल लैली युसल्ली ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन बाने खे पसंदि फरमाईंदो आहे जेको राति जे वक़्त में उथी तहज्जुद नमाज़ पढ़ंदो आहे। ऐं टियों उहो शख़्स जेको जिहाद ते वञी साबित क़दम रहे, जिहाद ते साबित क़दम रहे
अल्लाह ताला इन बहाने सां मोहब्बत फरमाईंदो आहे। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला सॾींदो ओ उहे माना किथे आहिनि जेके राति जो तहज्जुद नमाज़ पढ़ंदा हुया, रब सॾींदो। ऐं साईं करीम फरमायो तमामु थोरा हूंदा, तमामु कलील हूंदा, अल्लाह वटि ईंदा, रब कायनात जी बारगाह में ईंदा, अल्लाह फरमाईंदो तव्हां वञो बिना हिसाब जे जन्नत में दाख़िल थी वञो। तहज्जुद गुज़ार जन्नत में वेंदा, पोइ अल्लाह मीज़ान लॻाईंदो त हाणे ॿिया जो तव्हां हिसाब किताब कयो। सम्झो था मुंहिंजा दोस्तो, तहज्जुद नमाज़ लाज़िम पढ़ो। ऐं तहज्जुद नमाज़ तव्हांजे लाइ हिकिड़ी अल्लाह जी वॾी नेमत आहे। तहज्जुद नमाज़ अल्लाह ताला जे कुर्ब जे हुसूल जो बेहतरीन ज़रियो आहे। अल्लाह ताला तव्हांजी ज़िंदगी खे तब्दील करे छॾींदो। तव्हां मुश्किलातुनि में आहियो, मुसीबतुनि में आहियो, कर्ज़नि में आहियो, मां तजुर्बाती ॻाल्हि थो ॿुधायां, तव्हांखे को अल्लाह खां सुवाल मंज़ूर कराइणो आहे, अल्लाह जी बारगाह में को सुवाल मक़बूल कराइणो आहे, तहज्जुद नमाज़ खां पोइ वेही मुनाजात कयो, अर्ज़ कयो, अखियुनि मां लुड़क वहायो। ऐं इहो अहिड़ो वक़्तु आहे जो इन टाइम ते तव्हांखे केरु ॾिसण वारो कोन हूंदो। घर भाती हूंदा न, उहे सुता पिया हूंदा, तव्हां अकेला हूंदो, छो त इन में रियाकारी जो को कॉन्सेप्ट ई कोन हूंदो आहे। रियाकारी माना ॿियो केरु ॾिसे, त मस्जिद में नमाज़ पढ़ंदासीं माण्हू त ॾिसंदा न, ऐं साईं मुंहिंजा ॿी का इबादत कंदासीं, ख़ैरात कंदासीं, माण्हू त ॾिसंदा। तहज्जुद नमाज़ राति जो पढ़बो आहे, पोएं पहर में पढ़बो आहे, अकेलाई में पढ़बो आहे, केरु ॾिसण वारो न आहे। हिकिड़ो बानो ॾिसे, ॿियो अल्लाह ॾिसे। हिकिड़ो तूं हूंदे, ॿियो तुंहिंजो रब हूंदो, टियों केरु कोन हूंदो, अकेला तव्हां ऐं तव्हांजो रब हूंदो। हाणे ॾिसो इन खां भली ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे, इन खां भली कहिड़ी महिरबानी आहे जो तन्हा वेही, अकेलाई में वेही, ॿियो केरु ॾिसण वारो ई न आहे। हाणे रड़ियूं कयूं, दाहूं कयूं, अखियुनि मां लुड़क वहायूं, पंहिंजे रब खे अर्ज़ कयूं, अल्लाह ॿुधंदो पियो, असां अर्ज़ कंदासीं। कुझु शौक़ पैदा थिए थो तहज्जुद नमाज़ ज़रूर तहज्जुद नमाज़ पढ़ो। हर कंहिंजे खीसे में मोबाइल फोन त पई आहे, अलार्म रखे छॾियो 2:30 बजे जो, 3 बजे जो, अधु कलाक रुॻी, अधु कलाक कोन थो लॻे। तहज्जुद नमाज़ 4 रकातूं आहिनि, 2 रकातूं नफ़िल पढ़ी। असांजे हज़रात नक्शबंद अलैहिर्रहमा फरमाईंदा हुया त तहज्जुद नमाज़ जो तरीक़ो ईअं आहे जो 2 रकातूं नफ़िल पढ़ो, कुल 8 रकातूं, 2 रकातूं जे सलाम सां, 2 रकातूं पढ़ी सलाम फेरियो, 2 रकातूं पढ़ी सलाम फेरियो, ईअं 4 नफ़िल 8 रकातूं। ऐं हर रकात में फातिहा शरीफ खां बाद में जेकॾहिं सूरत यासीन यादि आहे त सूरत यासीन पढ़ो, उहा हर रकात में अलॻि अलॻि करे सूरह यासीन पढ़ो। जे सूरत यासीन यादि न आहे त सूरह मुल्क पढ़ो, सूरह मुल्क यादि न आहे त सूरह रहमान पढ़ो। भला जे ॿी का वॾी सूरत यादि न आहे त हर रकात में अलहम्द खां पोइ 3 दफ़ा कुल हुल्लाह शरीफ पढ़ो। हर रकात में फातिहा शरीफ पढ़ो, अलहम्द पढ़ो, अलहम्द खां पोइ 3 दफ़ा कुल हुल्लाह पढ़ो। हर रकात में 2 रकातूं पढ़ी सलाम फेरियो, सलाम फेरे पोइ दुआ करो। ऐं इहा दुआ इन खे चइबो आहे मुनाजात। मुनाजात जो मक़सदु आहे त दू बदू अर्ज़ करण जी ॻाल्हि, तव्हां अल्लाह ताला सां उन वक़्त में तन्हा हूंदा आहियो। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह जॾहिं आलिमनि ते कावड़बो आहे, आलिमनि ते, अल्लाह जॾहिं आलिमनि ते कावड़बो आहे त उन्हनि खां मुनाजात जी लज़्ज़त ऐं सुकून खसे वठंदो आहे। जेके मुबल्लिग आहिनि, इल्म वारा आहिनि, शयूख आहिनि, हाणे ॾिसंदो अक्सर तौर ते आलिमनि खे दुआ घुरण ॾांहुं कोन ईंदी आहे, दुआ जे लाइ हथ कोन खणंदा आहिनि। मुबल्लिग आहिनि, आलिम आहिनि, माण्हुनि में तकरीर करण वारा आहिनि, दुआ घुरंदा, लफ़्ज़ कोन ईंदा त अल्लाह खां छा घुरो। और राति जो तहज्जुद पढ़नि, मुनाजात कनि त उन्हनि खे लफ़्ज़ अचनि, उन वक़्त में तव्हां ख़ुदि महसूस कंदो मूंखे त ॾांहुं ई कोन पियो अचे लफ़्ज़ अल्लाह ताला कीअं मुंहिंजे वात मां आहे। उहा मुनाजात जी लज़्ज़त अहिड़ी शइ आहे, ख़ुदा जी इज़त जो कसम आहे मुंहिंजा भाइरो, मुंहिंजी मुर्शिदनि जे आस्थाने ते वेहण वारो, इन मुनाजात जी लज़्ज़त मिली वञेव, तव्हां खां हर लज़्ज़त विसरी वेंदी, तव्हां खां हर मोहबत विसरी वेंदी, दुनिया विसरी वेंदी। तव्हां चवंदो जीअं ॾींहुं थींदो न, तव्हां इहो सोचींदो अल्लाह केॾी महिल राति थींदी, केॾी महिल पोयों फारींदो, तहज्जुद पढ़ी को दुआ घुरां त मुंहिंजो सीनो थधो थी। एॾो सुकून आहे इन मुनाजात में, एॾी लज़्ज़त आहे इन दुआ में, जेको अल्लाह ताला इन मुनाजात में, इन दुआ में अल्लाह ताला सुकून ऐं मज़ो रखायो आहे। पर मज़े जे लाइ दुआ न आहे घुरणी, अल्लाह ताला जे लाइ दुआ घुरणी आहे। जेको अमल कयो न उहो अल्लाह जे लाइ कयो, रब जी रज़ा जे ख़ातिर। माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ न शेख सादी रहमतुल्लाह अलैहि फरमाए त मां वियुसि बाबे सां गॾु हीअं सफ़र ते, पोइ राति जो उथियासीं, बाबो उथियो तहज्जुद पढ़ी, मूं तहज्जुद पढ़ियो, ॿिया माण्हू सुता पिया, मूं बाबे जो बाबा ॾिसे ॿिया सुता पिया आहिनि, मां उथी तहज्जुद नमाज़ पढ़ां, तूं ऐं मां केॾा भला आहियूं। त अबे चयो त बच्चा इन खां सुठो त तूं राति जो उथी न सुतो पियो हुजे।
हाणे उन्हनि खे तो घटि सम्झो पाण खे भलो सम्झई न ईअं न अल्लाह ताला जी मोहब्बत जे लाइ अमल करणो आहे ॿ हदीसूं आहिनि इन बारे में साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जे ज़माने में हिकिड़ो साहबी हुजे राति जो उहो निमाज़ पढ़ाईंदो माण्हुनि जो इमाम हुयो हर निमाज़ में हर रकात में हिकिड़ी सूरत पढ़ंदो हुयो सूरत खां बाद में कुल अल्लाह पढ़ंदो हर रकात में फातिहा शरीफ पढ़ी बि सूरत मिलाए उन सां गॾु हर रकात में फातिहा शरीफ सां गॾु कुल अल्लाह ज़रूरु पढ़ंदो हर रकात में ईअं कंदो साहब अकराम अची अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां कहिड़ो इमाम ॾिनो आहे हर रकात में सूरत मिलाए थो पर सूरत खां बाद में कुल अल्लाह थो पढ़े हर रकात में इहो अमल हलंदो साईं हिकिड़े माण्हू खे मोकिलियो अथई न पुछा करे मुंहिंजे नाले न चइजसि पंहिंजे हिसाब सां पुछा करी त इहो अमल तूं छो थो करी तो वो वियो उन पुछा के उन साहबी चयो त इन जे करे कुल अल्लाह तो पढ़ा जो इन कुल अल्लाह अहद में अल्लाह ताला जी तौसीफ बयान थियल आहे अल्लाह जी सना बयान थियल आहे अल्लाह जी अहदियत अल्लाह जी समदियत अल्लाह ताला जे बेनियाज़ी या बयान थियल आहे मूंखे अल्लाह जी सिफ़तुनि सां प्यार आहे तॾहिं इहा सूरत घणी पढ़ंदो आहे जे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो हाणे उन लफ़्ज़ ॿुधो हुन चयो त मूंखे अल्लाह जी सिफ़तुनि सां प्यार आहे तॾहिं इहा सूरत पढ़ंदो आहियां त अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनखे वञी चयो त तोखे मुबारक हुजे तूं अल्लाह सां मोहब्बत कंदो ई अल्लाह वरी तोसां मोहब्बत कंदो तूं अल्लाह सां मोहब्बत कंदो ई अल्लाह तोसां मोहब्बत कंदो ऐं वरी ॿी हदीस मुस्नद अहमद बिन हंबली साहबी हुयो अर्ज़ कयो या रसूल अल्लाह फिलाणी मस्जिद में जेको साहबी मुक़रर कयो अथव नमाज़ पढ़ाइण जे लाइ सो हर रकात में फातिहा शरीफ खां बाद में कुल अल्लाह थो पढ़े हर रकात में सूरत पढ़े तो आखिर में कुल अल्लाह थो पढ़े साईं करीम फरमायो तो पुछा कयो छा जे लाइ थो पढ़े उन चयो त इन सूरत सां मूंखे प्यार आहे इन सूरत सां मूंखे प्यार इहा ॾाढी मूंखे वणे थी हाणे हुन पहिरियां जवाबु ॾिनो त मूंखे अल्लाह सां प्यार आहे जो अल्लाह जूं सिफ़तूं आहिनि हिन जवाबु ॾिनो त मूंखे इन सूरत सां प्यार आहे त साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोइ तोखे मुबारक आहे जेको कुल अल्लाह सां प्यार करे अल्लाह हुनखे जन्नत में रवानो थोरो मुतवजह थियो ॿ हदीसूं आहिनि ॿई साॻियो अमल करण वारा आहिनि पर नियत जो इहो फ़र्क़ु आहे हो थो चवे त मूंखे अल्लाह सां प्यार आहे हो तो चवे मूंखे रब जी सिफ़तुनि सां प्यार आहे त अल्लाह जे हबीब फरमायो तोखे अल्लाह सां प्यार आहे त अल्लाह वरी तोसां मोहब्बत थो रखे ऐं हिन चयो मूंखे हुन सूरत सां प्यार आहे उहा सूरत ॾाढी वणे थी सवली बि आहे सुठी बि आहे सिफ़तुनि वारी आहे वणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तोखे सूरत सां प्यार आहे त अल्लाह तोखे जन्नत में उमाणे नियत एतिरी हुई हुनखे सूरत पई वणे त जन्नत मिली हुनखे अल्लाह पियो वणे त हुनखे जन्नत जो मालिक रब मिली मुंहिंजा दोस्तो नियत पंहिंजी इख़लास वारी बणाए राति जो तहज्जुद नमाज़ रब जी रज़ा जे लाइ पढ़ो इंशाअल्लाह तव्हां ज़िंदगी में तब्दीली महसूस कंदव तव्हां पंहिंजे मामलात में आसानी ॾिसंदव रिज़्क़ में बरकत ॾिसंदव पंहिंजे साईं मुंहिंजा आसानियुनि खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदव अल्लाह जी रहमत जो नुज़ूल पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदव एॾो अल्लाह ख़ैर ऐं बरकत नाज़िल फरमायो आहे ऐं एॾी भलाई तहज्जुद जी नमाज़ में अल्लाह रखाई आहे तहज्जुद पढ़ो त अल्लाह राज़ी थिए अल्लाह जो हबीब राज़ी थिए अल्लाह असां सभिनी जे मथां राज़ी थिए हाणे ईअं न थिए त रमज़ान ख़तमु थी वियो त बसि हाणे राति जो तरावियूं ख़तमु राति जो क़याम ख़तमु बसि ॻाल्हि जबल ते लयूं अॻियूं ॻायूं वयूं ईअं न थिए बाक़ी अल्लाह ताला मौक़ो ॾिनो आहे जेसी ज़िंदगी ॾिनी आहे रमज़ान छा शवाल छा शोबान छा रबीउल अव्वल छा रब 12 महीना साॻियो रब आहे तव्हां अर्ज़ु कंदा अचो जहिड़ो रब रमज़ान में ॿुधे पियो तहिड़ो अल्लाह शवाल में ॿुधे अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन